मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अॼुकल्ह औरतुनि जे मथां तमामु घणो ज़ुल्म हले थो। मुड़ुस उन्हनि खे घर मां कढी छॾनि था, तलाक बि नथा ॾियनि। उन्हनि जो छा हुकुम आहे? साईं बिल्कुलु ग़लति आहे। औरतुनि जे मथां इहा हक़ीक़त में ज़ुल्म आहे। घणा माण्हू बसि तवाई में का ॻाल्हि सम्झ में न आई उन्हनि खे, या घरवारी जे मथां जेको थोरो घणो शक थी वियो त छा कंदा आहिनि, चवंदा आहिनि बसि तूं में घरां निकिरी वञ। घरां कढी करे उनखे तलाक बि न ॾींदा आहिनि। त हाणे साईं उन माई जी ज़िंदगी ते तबाह थींदी न, थिए थी नथी थिए? जेकॾहिं हिकिड़ो ॾिसो न, का ॻाल्हि सम्झ में न आई, जेकॾहिं माई तव्हांजे कंट्रोल में, तव्हांजे ज़हन जे मुआफ़िक़ माई तव्हांजी न आहे, तव्हांखे जेको आहे घरवारी जी मैचिंग तव्हां नथी थिए, ऐं घरवारी तव्हांखे सम्झ में नथी अचे, त इहो घर मां कढणु ऐं पंहिंजे घर मोकिलणु, तलाक न ॾींदा आहिनि। साईं मां ॾिठो आहे इहो, चई साईं तलाक छो ॾियूं असां, भले इहा हिनखे जेको आहे न ख़बर पवे। साईं बिल्कुलु तव्हां ग़लति कयो पिया। तव्हां तलाक ॾिसो, हिकिड़ी माई तव्हांखे सम्झ में नथी अचे, तलाक ॾेई कढोसि, वञी करे ॿिए हंधि जेको आहे पंहिंजो घर बसाए न, इहो नथा करणी आहे। बसि घरां कढी करे चई आहे हुनखे सज़ा हुजे, हे सज़ा तव्हां हुनखे ॾियो, तव्हां गुनाहगार थींदव। त अलाह ताला बि क़ुर हकीम इहो फरमाए, जेकॾहिं अगरि तव्हांजी घरवारियूं तव्हांजे कंट्रोल में नथियूं अचनि, अलाह ताला फरमाए ॻाल्हाइणु बंदि कयो, हिकु पॉइंट। ॿिए नंबर ते अलाह ताला फरमाए बिसरण खां अलॻि कयो, हे ॿी पॉइंट। टे नंबर ते अलाह ताला फरमाए थोरी घणी मार बि ॾियोनि, हे टी पॉइंट। चौथे दफ़े अलाह ताला फरमायो सफ़ा कंट्रोल नथी अचे, हाणे कढी छॾियोसि, तलाक ॾेई छॾियोसि। त अॼुकल्ह छा नसों मां तलाक न ॾींदोमांसि, भले हिनखे घर में जेकी पई हुजे। हे औरतुनि जे मथां तमामु वॾो ज़ुल्म आहे। हे तव्हांजी साईं मर्दानी न आहे। असां मुड़ुसु माण्हू छो असां तलाक ॾियूं? इनखे मुड़ुसु माण्हू चइबो आहे भला? घरवारी सम्झ में नथी अचे, घरवारी खे भले तव्हां कढिजो, ॿिए हंधि त वञी करे शादी करे न। हे पंहिंजो केॾो जेको हक़ घर में ज़ाया करे पई। इहा अमूमन जेको माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि फिट थी वेंदी, मायुनि खे कढी छॾींदा आहिनि, तलाक असां न ॾींदासीं। हे बिल्कुलु तव्हां जबर कयो पिया, ज़ुल्म कयो पिया। हे क़ुर हदीस जे ख़िलाफ़ु जेको आहे कमु थो वञे। हिकिड़ी औरत सम्झ में नथी अचे त इस्लाम तव्हांखे हुकुम ॾिनो, तव्हां हुनखे कढी करे तलाक ॾेई छॾियो, पोइ बि उहो अलाह जे नज़दीक नापसंदीदा अमल आहे। तलाक जेको आहे उहो पसंदीदा अमल न आहे। नापसंद जंहिंखे अलाह ताला कंदो आहे न, जाइज़ अमल जे अंदरि उहा तलाक आहे। त हे बिल्कुलु जेको आहे ग़लति अमल आहे।